नौशर फेरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ कोड़ो मेमण जे रहवासियुनि जो सेप्को अमले जी ज़ियादतुनि ऐं 30 खां मथे ॻोठ जी बिजली कटण ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। ॻोठ कोड़ो मेमण जे रहवासी ॻोठाणनि कयूं मेमण, इरफान मेमण, सलमान मेमण ऐं ॿियनि सख़्त गर्मीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त सेप्को नौशर फेरोज जो अमलो ॻोठ कोड़ो मेमण समेत 30 ॻोठनि जी बिजली कटे छॾी आहे, जंहिं करे सख़्त गर्मीअ में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन्हनि इल्ज़ाम हणंदे दाहियो त लाइनमैन कादन लाड़को ऐं जिडल ॾेठो असांजे आसपास जे ॻोठनि समेत सभिनी खे हथरादू ॻड़ा बि लॼनि था ऐं बिना जवाज़ डी फिटिंग मां बिजली बंदि कनि था, जंहिं करे सख़्त आज़ार में आहियूं। हुन सेप्को सखर जे CEO खां मुतालबो कयो त असांजी परेशानी ख़त्म करे बिजली फराहम कई वञे। ॿी सूरत में क़ौमी शराह ते ॿारनि ऐं औरतुनि समेत क़ौमी शराह ते धरणो हणंदासीं।